हुकूमत इलेक्शन कमीशन में इख्तिलाफ आज़म स्वाति चूंडनि में धांधली बद इंतजामी जमूरियत जी तबाही जो जिम्मेवार इलेक्शन कमीशन के करार ॾेई छॾियो। पैसा वठण जो बि इल्ज़ाम संदसि रिमार्क्स ते इलेक्शन कमीशन मेंबरनि जो सेनेट कमेटी जे इजलास में वॉकआउट। चीफ इलेक्शन कमिश्नर तरफां हुकूमती इल्ज़ामनि ते हंगामी इजलास तलब। इलेक्शन कमीशन पैसा वरिता आहिनि। इदारो हमेशह धांधली कंदो रहियो आहे। इलेक्शन कमीशन मुल्क में जमूरियत जी तबाही जी जिम्मेवार आहे। अहिड़े इदारे खे बाहि ॾियणु घुरिजे। आज़म स्वाति इलेक्शन कमीशन रुगो इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ते एतिराज़ कयो। इहो न ॿुधायो त सीक्रेसी कीअं मुतासिर थींदी। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वधीक महफ़ूज़ आहे। तस्दीक़ ऐं ऑडिट थी सघंदी। बाबर अहवान सेनेट जी पार्लिमानी मामलनि बाबति स्टैंडिंग कमेटी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन इस्तेमाल करण वारी तजवीज़ रद्द करे छॾी। समुंड पार पाकिस्तानियुनि खे वोट जो हक़ ॾियण जी तजवीज़ बि रद्द। हुकूमत तरफां इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बाबति तरमीम पार्लियामेंट जे गॾियल इजलास मां मंज़ूर कराइण जो ऐलान। इलेक्शन कमीशन मुखालिफ़ जो हेडक्वार्टर ऐं चीफ इलेक्शन कमिश्नर अपोजिशन तर्जुमान करार। फवाद चौधरी जो चुनाव इलेक्शन कमीशन जो रवैयो पार्लियामेंट जे इस्तिकाक खे रद्द करण बराबर आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर खे सियासत करणी आहे त उहिदे तां इस्तीफ़ा ॾियणु घुरिजे। इमरान खान शफ़ाफ़ चूंडू चाहे थो। शाहिद खाकन अब्बासी ऐं कंपनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन खे तकरारी बणायो आहे। मुल्क जो को बि माण्हू चूंडनि जे तरीक़े मां मुतमइन नाहे। इलेक्शन कमीशन क़ौम जो एतमाद विञाए चुकी आहे। मुखालिफ़ शिकस्त वारे तक ते धांधली जा इल्ज़ाम हणंदा आहिनि। बाबर अहवान जो चवणु आहे त मुखालिफ़ धुर वटि शफ़ाफ़ चूंडनि बाबति का बि तजवीज़ नाहे। अपोजिशन रुगो कमेटी खेॾंदी आहे। इलेक्शन कमीशन मेंबर सवालनि ते जवाब ॾियण बदिरां इजलास मां हलिया विया। आज़म स्वाति जो चवणु आहे त इलेक्शन कमीशन आज़ाद ऐं शफ़ाफ़ चूंडनि में रंडक बणिजी वई आहे। इमरान खान जमूरियत जी मज़बूती लाइ चूंड सुधारा चाहे थो। मुस्लिम लीग नून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन खे हुकूमती धांधली जो मंसूबो करार ॾेई छॾियो। वज़ीरनि तरफ़ां इलेक्शन कमीशन खे धमकियूं ॾियणु दहशतगर्दी आहे। शहबाज़ शरीफ हुकूमत इलेक्शन कमीशन खे बाहि ॾियण जी धमकी ॾिनी आहे। मुस्लिम लीग नून इदारनि न पर नाकारी किरदारनि ते तनक़ीद कंदी आहे। मरियम नवाज़ वोटर लिस्ट इलेक्शन कमीशन जी मिल्कियत आहे। हुकूमत इलेक्शन कमीशन जा इख्तियार कसण जी कोशिश करे रही आहे। हुक्मराननि खे अहसास थी वियो आहे त धांधली खां सवाइ कामयाब न थी सघंदा। इलेक्शन कमीशन ते दबाव विधो पियो वञे। वोट खे इज़त मिलण ताईं मुल्क अॻिते न वधी सघंदो। शाहिद खाकन अब्बासी पीडीएम 26 सितंबर खां हुकूमत ख़िलाफ़ तहरीक ऐं पार्लियामेंट जे गॾियल इजलास जे बाइकॉट जो ऐलान करे छॾियो। चूंड सुधारण इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जे इस्तेमाल जी तजवीज़ रद्द। हाफ़िज़ अब्दुल्ला जो चवणु आहे त 26 सितंबर ते पीडीएम कन्वेंशन खां एहतजाजी तहरीक शुरू कई वेंदी। 16 अक्टूबर ते फैसलाबाद ऐं 31 अक्टूबर ते डेरा गाज़ी खान में सियासी ताक़त जो मुज़ाहिरो कयो वेंदो। बाबर अहवान ऐं आज़म स्वाति पार्लियामेंट ऐं इलेक्शन कमीशन जी तौहीन कई आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पीटीएम वोट जी इज़त करे थी त हुकूमत ख़िलाफ़ बेएतमादी रिथ आणे। मुस्लिम लीग नून खे मिठी पॉलिसी ख़त्म करणी पवंदी। विच वारो रस्तो न पंजाब ऐं न वरी मुल्क जो अवाम क़बूलींदो। सिलेक्टेड वज़ीर आज़म मुल्क जी हर शहरी खे तकलीफ़ पहुचाई आहे। रोज़गार ॾियण बदिरां माण्हुनि खां रोज़गार खसियो वियो। घर ॾियण बदिरां माण्हुनि खां अजाब खसिया विया आहिनि। ग़रीब माण्हुनि खे अकेलो छॾियो वियो आहे। ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल इमरान खान हुकूमत खे सभ खां वधीक करप्ट करार ॾिनो आहे। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चयो आहे त ख़िते में बहरानी सूरत हाल बावजूद सरहदुनि ते हालतूं कंट्रोल में आहिनि। मुल्की इस्तेकाम खे नुक़सान पहुचाइण वारी ताक़तुनि खे नाकाम बणायो वेंदो। अफ़गानिस्तान में अमन लाइ आलमी बिरादरी जी इमदाद ज़रूरी आहे। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जी सदारत हेठ कोर कमांडर कॉन्फ्रेंस रिवायती ऐं गैर रिवायती ख़तरनि खे मुंहुं ॾियण लाइ पाक फ़ौज खे तैयार रहण जी हिदायत। पाक फ़ौज जे सरबराह तरफ़ां अफ़गानिस्तान मां परॾेहनि खे कढण ऐं सिक्योरिटी बाबति पाक फ़ौज जे किरदार जी वाखाण। मज़बूती सरहद इंतज़ाम जे क़दमनि ते इत्मीनान जो इज़हार। रावलपिंडी में हथियारबंदनि जी कार ते फायरिंग में एडिशनल आईजी मोटरवे ज़ख़्मी। संदसि भाउ मारिजी वियो। पुलिस मूजिबि M1 मोटरवे ते शकी गाड़ी जे पीछे दौरान हथियारबंदनि जी फायरिंग में एडिशनल आईजी सजाद अफ़ज़ल ज़ख़्मी थी पियो। संदसि भाउ नौमान फज़ल मारिजी वियो। वाक़ियो पुराणी दुश्मनी जो नतीजो लॻी रहियो आहे।
वफाकी सरकार के ज़ातिन खिलाफ पीपी जो शिकारपुर में एहतजाजी मुजाहरो बाईपास से धरणो ट्रैफिक मुअत्तल। आबिद हुसैन भाई जो चवण है सिंध में पानी की खोट पैदा करे फसल तबाह किया विया आहिनि। गैस बिजली की लोड शेडिंग करे अवाम जो जीअण जंजाल कियो वियो आहे। वफाकी इदारनि मां सिंध के हज़ारे मुलाज़िमनि के बरतरफ़ कियो वियो आहे। बंडल आइलैंड मैं अपनी हर उसमें बात करता हूँ, एक बहुत बड़ा जुल्म हुआ हमारे सिंध के साथ कि बंडल आइलैंड को नहीं बनने दिया गया। मेरी आज भी दरख्वास्त है सिंध हुकूमत से कि खुदा के वास्ते बंडल आइलैंड को बनने दें। 13 साल में कराची को एक भी बस नहीं दी गई, मयारी क्या दी नहीं गई, वो पुरानी बसें यहाँ पे छकड़ा चल रही हैं। बेटन ते शहर की अदावत से तरक्की थींदी ऐं रोज़गार मिलंदो। पंजाब में रावी मनसूबो शुरू थी वियो पर सिंध सरकार नए शहर अॻियां रंडक बणियल आहे। सनतुनि जी तरक्की वज़ीर आज़म जी अवलीन तरजीह आहे। फाल वापारी माहौल ॾेही ऐं परदेसी सीड़पकारनि खे मदो करण में अहम किरदार अदा कयो। हुकूमत जो ध्यानु कारोबारी माहौल खे बहितर बणाइण ते आहे जीअं नवनि सीड़पकारनि खे सीड़पकारी जा मौक़िया फराहम करे सघजनि। गवर्नर इमरान इस्माइल सिंध जे सस्ती बिजली जा मनसूबा रद्द करे 88 सैकड़ो महांगी बिजली जा मनसूबा मंजूर किया पिया वञनि। वरी वज़ीर मुरादरी शाह सीसीआई इजलास में मज़बूत नमूने मौक़िफ़ पेश कियो। सिंध जा मनसूबा रद्द करण ते पार्लियामेंट जो गॾियल इजलास घुराइण जी दरख़्वास्त कई आहे। पीटीआई ॼाणी वाणी सिंध जे मनसूबनि खे नुक़सान ॾेई रही आहे। इम्तियाज़ शेर में वक़्फ़े सां बरसात कराची ठठे घोड़ाबारी केटी बंदर समेत मुख़्तलिफ़ शहरनि में वसकारो। मौसमियात खाते सुभाणे खां तेज़ बरसातुनि जी अॻकथी करे छॾी। पीडीएमए तरफ़ां लाॻापियल खातनि खे अलर्ट रहण जी हिदायत। तेज़ बरसात लाहौर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि खे ॿोड़े छॾियो। माल रोड, जोहर टाउन, गार्डन टाउन, समनाबाद ऐं रेलवे स्टेशन में पानी में बीजी वियो। गढ़ी शाहो, बागमापुरा ऐं ॿियनि इलाइक़नि में भी पानी बीहण सबब ज़िंदगी मफ़लूज। पंजाब के वरी वज़ीर उस्मान बोज़ार तरफ़ां बरसाती पानी फौरी तौर नेकाल कराइण जी हिदायत। मीरपुर खास में मंशियात खिलाफ क्रैकडाउन वधीक तेज। सैटेलाइट टाउन थाने की हद में छापो। औरत संदस भाउ हीरोइन ऐं चर्च समेत गिरफ्तार। सीआईए इंचार्ज जो चवण है मीरपुर खास में औरतूं मंशियात के कारोबार में मुलविस आहिनि। मंशियात विकिरो कंदड़नि खिलाफ क्रैकडाउन तेज कयो वियो आहे। नौशेर फिरोज वेझो तारीख़ी माग सरणी कोट ते कब्ज़नि जो इंकशाफ। कदीमी स्टोपा में मरम्मत न थियण सबब तबाही किनारे पहुची वियो। सिंध टीवी न्यूज़ से खबर नशर थियण खां पोइ डीसी नोटिस वरितो। कदीमी माग लीला जा आतन जी खोटाई जो कम पुलिस बंद कराए छॾियो। आर्कोलॉजी माहिर गुलाम मुस्तफ़ा शर सां एसएचओ जी बदइख़लाक़ी। लखें रुपए जो कैमराऊं ऐं खोटाई जो सामान ज़ब्त। गुलाम मुस्तफ़ा शर जो चवण त पुलिस खे तहफ़ुज़ फराहम करण बदिरां साइट ते पहुची बदइख़लाक़ी कई। लखें रुपए जो कैमराऊं ऐं सामान भी ज़ब्त कियो वियो आहे। नवाबशाह में हबीब शुगर मिल्स के मुख्य गेट अॻियां 3 ॾींहं भी आबाद करण जो धरणो। आबादकार अॻवान रज़ा मोहम्मद चांडे जो चवण है 3 ॾींहनि जे धरणे बावजूद इंतजामिया बकायनि की अदायगी लाइ साण को बि राब्तो न कयो आहे। बकाया जो मसलो हल थियण ताईं संदन एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो। नूरियाबाद वेझो मुबैना तौर चोरी की कोशिश दौरान एक ॼणो मारिजी वियो। 2 ॼणा मर्डिंग। पुलिस 4 ॼणनि खे गिरफ्तार करे वरितो। वाक़े जी एलसी दाख़िल। मंगरियाई काहड़ बिरादरी में तकरार तां ख़्वात 3 औरतूं वारसनि हवाले। पुलिस 2 औरतुनि खे अदालत में पेश करण खां पोइ वारसनि हवाले कयो। धुन में छिकताण बरक़रार। काज़ी अहमद में गंदो पानी निकाल न थियण खिलाफ शटरबंद हड़ताल। कारोबार बंद करे एहतजाजी रैली ऐं धरणो। अॻवाननि जो चवण है म्यूनिसिपल अमले की लापरवाही सबब शहर गंदगी के ढेरनि में तब्दील थी वियो आहे। सुई गैस लोड शेडिंग खिलाफ शटरबंद हड़ताल। एहतजाजी मुजाहरो ऐं धरणो। प्रियाले में भी सेप्को खिलाफ शहरनि जो एहतजाजी मुजाहरो। शहरनि जो चवण है सेप्को अमले कलाकनि जा कलाक बिजली बंद करे संदन
नई दिल्ली में वापारी जे कातलनि जी गिरफ़्तारी लाइ शहरनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो ट्रैफ़िक मुअतल टारनि खे बाहि। शहरनि जो चवणु आहे त पुलिस रांझनि जत क़तल केस में मुख्य जवाबदारनि खे गिरफ़्तार न कयो आहे। खून लुहण जूं कोशिशूं कई पियूं वञनि। खेनि नई दिल्ली पुलिस ते एतमाद नाहे। ICTV न्यूज़ 24 जे डिस्ट्रिक्ट रिपोर्टर नसीर नोड़े जो टीजो सियासी समाजी अॻवाननि समेत शहरनि जी शिरकत। वारसन सां ताज़े जो सिलसिलो जारी।